हक़ मौजूद महबूबो सदा आबाद हुजो जिए लतीफ़ जिए सिंधे जिए आलम इंसानियत फ़िक्र लतीफ़ सां हाज़ुर थींदो आहियां ऐं अव्हांखे पंहिंजे सम्झ पंहिंजे नाक़िस कुल मूजिबि अव्हांखे लतीफ़ साईं जो बैत पढ़ी ऐं उनजी तशरीह पेश कंदो आहियां चाहियां थो ऐं इहा ख़्वाहिश बि आहे वक़्त जी सिकमज़री थी आहे जो असांजा ॾांहुं मुख़्तलिफ़ मामलनि में मसरूफ़ हुजनि था फ़क़्तु उन्हनि जेके ॾिनो बि आहे ऐं चयो बि आहे त वरी कॾहिं आउं मसरूफ़ थो हुजां कॾहिं निकिरी थो वञा रोलाखिनि ते त पोइ ॻाल्हियूं रहिजी थियूं वञनि केॾारे जा कुझु बैत था अॼु पढ़ूं जेतोणीकि केॾारे ते तमामु वॾो बहस थींदो रहे हर माण्हू जो पासो उहो पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां केॾारे खे पेश करे थो ऐं केॾारे खे तारीख़ जे हर जबुर ऐं हर ज़ुल्म ऐं हर अन्याय जो सुर सम्झां इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन्हनि सां जेका करबला जे मैदान ते ज़्यादती थी ज़ुल्म थियो जबुर थियो उनखे ॻाइण जो मक़सदु इहो कोन्हे त लतीफ़ साईं को शीयो हुयो हिंदू बि न्याज़ कंदा आहिनि पोइ उन्हनि खे असीं शीयो थोरी सम्झंदासीं दुनिया जा सभई माण्हू जेके मुस्लमान बि न आहिनि उहे बि एतिराम कंदा आहिनि क़ज़ीए करबला जो एतिराम कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे कुझु त केॾारो कुझु असांजे मौक़िक़नि कढी बि छॾियो कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त उन जा जेके इब्तदाई जेके शहर आहिनि उहे लतीफ़ साईं जा आहिनि ई कोन पर ख़ैर इहो तहक़ीक़ जो मसइलो आहे जॾहिं वञी तहक़ीक़ थिए ऐं उतां खां वञी इन जो निबूरो थिए तॾहिं वञी असांखे ख़बर पवंदी त लतीफ़ साईं केॾारे में छा चवण जी कोशिशि कई आहे ऐं घटि मां घटि थोरो खुली थो ॻाल्हायां ऐं इन ते मुमकिन आहे त केतिरनि खे एतिराज़ बि थिए ऐं लतीफ़ साईं जे अधु केॾारे खे लतीफ़ साईं जो सम्झां थो ऐं उन केॾारे खे झोक जी जंग सम्झां पर जेकॾहिं इहो अधु बि लतीफ़ साईं जो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं क़ज़ीए करबला जो किसो को मामूली किसो कोन्हे जो उनखे ॿुधाई न ॻाए लतीफ़ साईं त उहा हस्ती हुयो जो तारीख़ जा जेके वॾा वाक़िया आहिनि उन्हनि वाक्यनि खे ॻायो अथसि ईअं जीअं असां चवंदा आहियूं त सूफ़ी शाह इनायत खे न ॻायो अथसि केरु थो चवे न ॻायो अथसि कल्याण ऐं यमन कल्याण जा जॾहिं बैत खणूं था हैरान ऐं दंग रहिजी था वञूं त हिन शख़्स झोक खे बि ॻायो आहे केॾारे जा बैत था खणूं सभु असांखे ईअं थो महसूसु थिए लतीफ़ साईं झोक जी जंग खे बि ॻायो आहे ताज़ो ताजे जो इहो मूं लेख बि पढ़ियो कंहिं चयो त लतीफ़ साईं जे रिसाले सां वॾियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि ऐं लतीफ़ साईं नाला खणी झोक ते ॻायो आहे जंहिंजो गंज जेको आहे सो राजस्थान में पियो आहे ऐं उहो गंज जेकॾहिं हेॾां अची वञे त सच पुछो त सॼी सिचुएशन ई तब्दील थी वञे सॼी फिनामिना तब्दील थी वञे सो ख़ैर पाण अचूं था मौज़ू ते दिलि त घुरे थी त रुॻो ॻाल्हाईंदो रहां इन मामलनि ते होॾां हुन हकारियो हेॾां ई हणनि सुरनायूं ऐं सुंदड़ा ॿिन्ही पार बुरनि घोड़नि ऐं घोटनि हिन में नाऊं बची छा त अंत पए होॾां हुननि जंग जे लाइ लूह कई हला करे हिननि चयो त हलिया अचो विढ़ंदासीं लतीफ़ कहिड़ो समाज थो चाहे लतीफ़ कहिड़ा माण्हू थो चाहे लतीफ़ छा थो चाहे गौर कजो होॾां हुन हकारियो हेॾां ई हणनि सुरनायूं ऐं सुंदड़ा ॿिन्ही ॿार बुरनि घोड़नि ऐं घोटनि हिण में लाऊं लधी हाणे सॼो पोयों सिलसिलो जेकॾहिं वरी उनखे पाण कनेक्ट कंदासीं त सम्झाईंदो थो अचे हाणे जंग जे मथां थी आहे हाणे उहा जंग ते बीठी आहे जेके जाबिर कुवतूं आहिनि उन्हनि असांखे जबर हेठि आणे छॾियो आहे जाम जवान जेके आहिनि उहे तयारी पकड़े बीठा हिदायत फरमाए थो
त कहिड़ी बि हालत में हुजो, जाबिर ज़ालिम फाशिस्ट सां जंग करियो। कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंड हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तिनी सी ॾेठ मोटण जिनी मीणो। हाणे इहो बैत इन जी गहराई में त वञूं न, कारे ककर हेठि, इहो ककर को बादल कोन्हे, झुड़ कोन्हे, इहो जेके घोड़ा ड्रोड़िया आहिनि उनजी जेका ड्रिसड़ उॾाणी आहे, उहा ड्रिसड़ वञी मथे ककर ठाहियो अथसि। सिंधी माण्हू जीअं त जंगी मिज़ाज रखंदड़ न आहिनि, उनजे करे उनजे जेके हथियार हुआ, तराड़ियूं हुयूं, ॾफा हुआ, जेके बि हुआ ॾिना हुआ, उहे सभई कट चढ़ी विया हुआ, छाकाणि त जहिड़ो त हुननि खे कंहिंसां हुयो कोन, अमुन जी धरती आहे सिंध। कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा आहे, अड़ल माना जड़ो घोड़ो। हाणे जंग जो हुननि ते मुसलत थी वई त हू जड़नि घोड़नि ते चढ़ी निकिरी पिया, थी तिनी से ॾेठ मोटर जिनी मीणो। मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी जिन जे लाइ मोटण मीणो। ऐं लतीफ़ साईं अहिड़ी सिंध ॾिसणु चाहे थो, सिंध जे माण्हू खे ईअं ॾिसणु चाहे थो जेको मोटण खे मीणो सम्झे, मोटण खे ऐब सम्झे, अहिड़ी सिंध ॾिसणु चाहे थो। ऐं हिन में रुॻो ॻाल्हि जंग जी कोन्हे, जंग जा अनेक अनेक क़िस्म आहिनि। बहितर तालीम हासिल करियो, पंहिंजी शोबनि में महारत हासिल करियो, पंहिंजनि माण्हुनि खे फ़िक्र लतीफ़ सम्झायो, इल्म जूं ॻाल्हियूं सम्झायो, शऊर जूं ॻाल्हियूं सम्झायो, उनखे ॿुधायो तव्हां तारीख़ी क़ौम आहियो, तव्हां सां ज़ुल्म थी रहियो आहे, तव्हां सां जबुर थी रहियो आहे, तव्हां महिरबानी करे उन ते गौर ऐं फिकुर कयो, वीचार करियो, ऐं पोइ गरजी मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। का बि तव्हांखे अहिड़ी मज़ाहमत नाहे करणी जेका तशदुद वारी हुजे। पुरमुन तव्हांखे मज़ाहमत करणी आहे, अव्हां जा मसइला पाणे हल थींदा, ऐं पोइ उनजे लाइ वरी ज़रूरी आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। ॻोल्हियो उन्हनि सभिनी खे समाज अंदरि ॻोल्हियो जेके मोहबत जा पुॼारी आहिनि, जेके हिन समाज खे हसीन ॾिसणु चाहिनि था, ख़ूबसूरत ॾिसणु चाहिनि था। जॾहिं उहे गॾिजी पिया ऐं ॻोठ जुड़ी पियो त पोइ तव्हां छा था सम्झो त हीउ जेको अन्याय ऐं जबुर ऐं ज़ुल्म आहे उहो क़ाइमु रही सघंदो छा? 7 करोड़ सिंधी छा हिन ज़ुल्म खे क़ाइमु रहणु ॾींदा छा? हुनजो दरिया खसियो वञे, अलाए कहिड़ा कहिड़ा नवां एक्ट आणे, इर्सा फलां थी। अंग्रेज़नि बि सिंधू दरिया ते दाड़े जी इजाज़त न ॾिनी, पर असांजा जेके वॾा भाइर आहिनि, असांजा जेके मथे बीठा आहिनि, उन्हनि चयो इर्सा बसि हीअं कंदासीं। हुनखे ख़बर कोन्हे का त सिंध लतीफ़ जी धरती आहे, ऐं लतीफ़ जा माण्हू जीअं त तसौफ़ी मिज़ाज रखंदड़ आहिनि, उहे जॾहिं पंहिंजे ज़िद में ईंदा आहिनि, जॾहिं कैफ़ में ईंदा आहिनि, त घणो कुझु तब्दील करे छॾींदा आहिनि। यादि न अथव त 1 यूनिट में असां पंहिंजी क़ौमी तशख़ुस खे क़ाइमु रखण में कामयाबु थियासीं। यादि न अथव त जॾहिं असां ते आमिरत मड़ी त असां इमादी तहरीक जहिड़ी तहरीक हलाए, असां अधी मंडी ई सही पर जमहूरियत असां आंदी, ऐं पोइ तव्हां ॿियूं साज़िशूं कयूं। असांखे तव्हां कराची में मसइला असांजे लाइ पैदा कयो, सॼो थियो। ख़ैर मौज़ू डिघो आहे, पाण प्योरली उन सियासत ते कोन था वञूं। सिर्फ़ु इहो था चऊं त भिटाई साईं जेको असांजो फिक्री महवर आहे, जेको असांखे अलाए छा छा सम्झाए थो, असां अॼुकल्ह उन ते अमल करे त सच ॾींहं न ॾिसो। लतीफ़ साईं वाहिद फ़लसफ़ी आहे, ऐं इहो थो चवां त दुनिया दर उहो वाहिद फ़लसफ़ी आहे जंहिं तसौफ़ खे, सूफ़ीज़म खे समाजी कार्ज ॾिनो आहे। भला सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारियो थिए। सूफ़ी त वीचारा चवंदा आहिनि चुप करे वेठा हुजो बाबा, कुंड वसाए वेठा हुजो बाबा, असां विड़ो कोन्हे, जहिड़ो करिणो कोन्हे, फलाण करिणो कोन्हे को। भिटाई ईअं बीठो चवे, माना त तसौफ़ जी ख़ुदि लतीफ़ साईं नई तशरीह पेश करे थो करे। हज़ारे सालनि के मुहीत जेके सूफ़ी तजुर्बा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सूफ़ी आलमनि कया आहिनि, उन सभिनी खे साम्हूं रखंदे लतीफ़ साईं हिकिड़ो अहिड़ो तसौफ़ थो ॾे जंहिंमें मज़ाहिमत आहे,
जंहिंमें जदोजहद जंहिंमें इस्तगला, सचुई में वञूं त मुसलसल जदोजहद सुहिणीअ में वञूं त दरिया जी दहशत सां विड़ी रही आहे। ऐं वरी जेकॾहिं सामूंडी में वञूं त वणजारा केॾे वॾे समुंड सां जहिड़े रहिया आहिनि, उन जूं जेके वणजारियूं आहिनि उहे वाका थियूं कनि, सड़नि थियूं, पंहिंजे कांधनि खे सड़नि थियूं। तंहिंकरे भिटाई साईं जो जेको तसौफ़ आहे, उन लतीफ़ साईं तसौफ़ जी तरतीब ॾिनी आहे। असां कहिड़ी साज़िश कई त कहिड़ो सुर किथे रखिणो आहे, उन बजाए असां सुरनि खे अॻिते पोइते करे छॾियो, फ़ैतनि खे बि अॻिते पोइते करे छॾियो। सो सॼणो, ॻाल्हि ढिघी थी वञे ऐं ढिघियूं ॻाल्हियूं असां वटि घटि ॿुधी वेंदियूं आहिनि ऐं ढिघ करणु बि न खपे, ॻाल्हि मुख़्तसिर करणु खपे। गुज़ारिश ई थो करियां, तव्हां लतीफ़ पढ़ो, उन ते गौर करियो, उन ते सोचो, उन जे गहराइनि में वञो ऐं जॾहिं गहराइनि में वेंदव त सच पुछो अव्हांखे केर बि शिकस्त ॾेई न सघंदो, छाकाणि त अव्हां केस खे सम्झी वेंदव, सुवाल खे सम्झी वेंदव, मसइलनि खे सम्झी वेंदव, जबर जे सूरतुनि खे सम्झी वेंदव, इस्तसाल जी सूरतुनि खे सम्झी वेंदव। ऐं जॾहिं तव्हां इस्तसाल जी सूरतूं सम्झी वियो, अव्हां सां थींदड़ ज़ुल्म जूं शिकिलियूं सम्झी वियो, त पोइ ज़ुल्म क़ाइमु रही न सघंदो। ज़ाहिर आहे अव्हां सभई उथी पवंदव ऐं पोइ उथी पवण खां पोइ अवाम आॾो, क़ौमुनि आॾो का बि ताक़त बीह न सघंदी आहे। मूंखे उमेद आहे त फ़िक्र लतीफ़ थी अव्हां दोस्तनि खे पहुचाईंदव, कमेंट कंदव, शेयर कंदव, लाइक कंदव। तनक़ीदी कमेंट आहिनि त उहे बि अव्हांखे मुकमिल अख़्तियार आहे, अव्हां करियो, रहनुमाई कंदव, रहबरी कंदव, सम्झाईंदव, हिक ॿिए खां सिखंदासीं, सम्झंदासीं त यकीन ॼाणो असांजा सूर हमेशह जे लाइ ख़तमु। खुदा सलामत हुजो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, इज़त जियाफ़े ऐं वक़ार सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं शऊर सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं ज़मीर सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं अज़मतुनि सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं आलम इंसान।